नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं ठटो खां, जिते किंजर ढंढ ते कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ पहुतल एसी ऐं ॿियनि ते हमिलो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ठटो खां किंजर ढंढ जे चलिया पॉइंट वटि कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ पहुतल एसी ऐं मुख़्तियार कार ते मुबैना तौरु हमिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयो पिया नाज़रीन। कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ पहुतल इंतज़ामी अमलदारनि ऐं पुलिस ते कब्ज़ागीरनि मुबैना हमलो करे ॾिनो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया ठठो मां। हमले बाद इंतज़ामी अमलदार एंटी इंक्रोचमेंट पुलिस समेत कब्ज़ो ख़ाली कराइण में नाकाम रहा। ठटो खां इहा अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। किंजर ढंढ जे चलिया पॉइंट वटि कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ पहुतल एसी ऐं मुख़्तियार कार ते मुबैना तौरु हमिलो कयो वियो आहे। कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ पहुतल इंतज़ामी अमलदारनि ऐं पुलिस ते कब्ज़ागीरनि मुबैना तौरु हमिलो करे ॾिनो। हमले बाद इंतज़ामी अमलदार एंटी इंक्रोचमेंट पुलिस समेत कब्ज़ो ख़ाली कराइण में नाकाम थी विया आहिनि। ठटो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। किंजर ढंढ जे चलिया पॉइंट वटि कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ पहुतल एसी ऐं मुख़्तियार कार ते मुबैना तौरु हमिलो कयो वियो आहे। ठट्टो मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी महबूब बिरोही। जी ठटे जे तारीख़ी ढंढ किंजर जे किनारे ते चिलिया पॉइंट वारे हिसे ते कुछ ॾींहं अॻु में बासुर लैंड माफिया पारां कब्ज़ो करायो वियो, जिते कब्ज़ो करे गैर कानूनी तौर ते जेका न रुगो कब्ज़ो कयो वियो, पर उते पिकनिक पॉइंट जे नाले ते जेको आहे मुख़्तलिफ़ जेके साइन बोर्ड लॻाया विया हुआ, जेका पोइ मुख़्तलिफ़ धुरियुनि जे पारां एहतियाज ऐं मीडिया जे ख़त्म अचण खां पोइ DC ठट्टो पारां टीम मुक़ररु कई वई, जेको असिस्टेंट कमिश्नर ठट्टो निज़ाम जतोई ऐं मुख़्तियार कार ठट्टो बराणी पंहिंजी टीम समेत ख़ासि तौर ते जेका एंटी इंक्रोचमेंट टीम समेत थोड़ी देर अॻु में जीअं ई किंजर किनारे चिलिया पहुता कब्ज़े वारे हंध ते त जेका बासुर माफ़िया ऐं कब्ज़ागीर जिते माण्हुनि जा विहारियल हुआ उन्हनि हमलो करे ॾिनो। जे एसी ऐं मुख़्तियार कार ते काफ़ी देर ताईं यरगमाल बणायो वियो, कार्रवाई करण खां रोकियो वियो, जंहिंखां पोइ इंतज़ामी अमलदार किंजर थाणे ते पता केस दाख़िल करण खां पोइ जेका पोइ पुलिस खां मदद वठी ॿीहर जेको आहे कार्रवाई शुरू कई वई आहे। हिन वक़्तु उते कार्रवाई जारी आहे। चिलिया पॉइंट वारे हंध ते जेके इतला मिली रहिया आहिनि, जेके ज़रिया ॿुधाइनि था त पुलिस बासुर जेके लैंड ग्रेबर आहिनि, बासुर जेके किरदार आहिनि, उन्हनि खे एतमाद में वठण खां पोइ इहा कार्रवाई शुरू कई आहे ऐं जेके साइन बोर्ड आहिनि उन्हनि खे किरायो वियो आहे। पुलिस ऐं रेवेन्यू अमलदार हिन वक़्तु उन हंध ते मौजूदु आहिनि, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ऐं नई वरी जेका कब्ज़ागीर आहिनि, जेके बासुर ॿुधाया वञनि था, उन्हनि खे सियासी पुष्टपनाही हासिल आहे, उहे मौक़े तां फ़रार थी विया आहिनि। थोरी देर अॻु में काफ़ी देर ताईं इंतज़ामी अमलदारनि खे, रेवेन्यू अमले खे ऐं ख़ासि तौर ते AC ठट्टो समेत जेका आहे अमले खे यरगमाल बि बणायो वियो, उन्हनि ते हमले जी कोशिशि बि कई वई ऐं उन्हनि खे धिका बि ॾिना विया, पर उनजे बावजूदि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई त न थी सघी। पर अलबत इहो थियो आहे इंतज़ामिया उन्हनि बासुर जेका लैंड ग्रेबर्स आहिनि उन्हनि खे एतमाद में वठण खां पोइ इहा कार्रवाई शुरू कई आहे। हिन वक़्तु जेके SSP ठट्टो ऐं DC ठट्टो उन्हनि दावा कई आहे त वाक़े वारे हंध ते जेके आहिनि कब्ज़ा आहिनि उहे हटाया विया आहिनि, साइन बोर्ड किराया विया आहिनि ऐं वधीक कार्रवाई जारी आहे। वधीक जेका आहे सुभाणे जेका आहे वधीक जेका कार्रवाई आहे उहा बि जारी रखी वेंदी, पर हिन वक़्तु जेका कब्ज़ा माफ़िया आहे उहा फ़रार थी वई आहे। ऐं कब्ज़े वारे हंध ते चिलिया पॉइंट ते हिन वक़्तु किंजर जे किनारे ते जेका आहे कार्रवाई इंतज़ामिया जी जारी आहे। मुख़्तलिफ़ वक़्तुनि ते किंजर जे किनारे ते कब्ज़ा थींदा रहिया आहिनि। उन खां अॻु में सोनेरी पॉइंट ते कब्ज़ो करायो वियो, जंहिंखे कब्ज़ो ख़ाली करायो वियो सख़्तु एहतियात खां पोइ हिन भेरे ॿीहर चिलिया पॉइंट ते वॾी एराज़ी ते कब्ज़ा माफ़िया पारां न रुगो कब्ज़ो करायो वियो, पर साइन बोर्ड लॻाए गैर कानूनी तौर ते पिकनिक पॉइंट जा नाला ॾिना विया हुआ, जंहिंजे ख़िलाफ़ जेके ठटे वासी ख़ासि तौर ते किंजर जा माहिगीर बि सरापा एहतियाज पढ़ियल हुआ। मजबूरन अॼु इंतज़ामिया जेका आहे कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़िन